तव्हांजी वॾी महिरबानी। बेसिकली अॼु जेको विज़िट हुयो उहो हुयो जेके सिंध गवर्नमेंट जी पॉलिसी आहे त पूरे सूबे में जेके पुलिस स्टेशन्स आहिनि उन्हनि जी रिपेयर ऐं मेंटेनेंस कराई वञे ऐं उते हिकिड़ो सुठो जेको आहे सो वर्किंग एनवायरमेंट जेको आहे सो मुहैया कयो वञे, जीअं कंप्लेनेंट अचनि त हिकिड़े सुठे एनवायरमेंट में वेहनि, पंहिंजा मसइला ॿुधाइनि ऐं उहे उन्हनि मसइलनि खे असां एड्रेस कयूं। जेको तव्हांजो सुवालु आहे मंशियात जे सिलसिले में उहो तव्हां ॾिसो पिया त पूरे सिंध में उन ते जेको आहे सो क्रैकडाउन हले पियो। गवर्नमेंट जी जेका पॉलिसी आहे उहा ज़ीरो टॉलरेंस वारी आहे। असां उनखे लेटर एंड स्पिरिट में जेको आहे सो फॉलो पिया कयूं। असां टिनी डिस्ट्रिक्ट्स में जेको आहे सो मंशियात जे ख़िलाफ़ु ऑपरेशन कयूं पिया ऐं कुझु उन में असांखे सुठियूं कामयाबियूं बि मिलियूं आहिनि ऐं जेके ड्रग पेडलर्स आहिनि या मंशियात जे कारोबार में इन्वॉल्व आहिनि उन्हनि जे पोयां वञूं पिया ऐं जिथे जिथे असांखे कंप्लेंट्स मिलनि पियूं त असांजे पुलिस स्टेशन जो को स्टाफ जेको आहे सो आहे इन्वॉल्व त उन्हनि ते बि असां एक्शन खणूं पिया ऐं इहो हिकिड़ो कंटिन्यूअस जेको आहे सो सिलसिलो आहे ऐं इहो जारी रहंदो ऐं इनशा ताला मां होपफुल आहियां त जल्दी जेको आहे सो हिन ते असां कंट्रोल करण में कामयाबु थींदासीं।